हू हिकु मशहूरु धाड़ेल हुयो, पर गुनाहनि जी ज़िंदगीअ खां तंग थी बख़्शिश कराइण जी नीयत सां चर्च आयो। चर्च में काफ़ी रश हुई। माण्हुनि जे हुजूम पैसा ॾेई पादरीअ खां मग़फ़िरत जो टोकन पे वरितो। हू बि सभ खां आख़िर में बीही रहियो। उन सोचियो मुंहिंजा गुनाह वॾा आहिनि, बख़्शिश में बि वक़्तु लॻंदो। माण्हुनि जी रश ख़तम थी। हू आख़िरी गुनाहगार हुयो जेको पादरीअ जे अॻियां कंधु झुकाए टोकन वठी रहियो हुयो। पादरी हिन खे माज़ीअ जे कयल गुनाहनि जी बख़्शिश जो टोकन पैसा वठी ॾिनो। उन ॾिठो त पादरी टोकन जा पैसा हिकु थेले में विझंदो वञे। उहो थेलो पैसनि जे वज़न खां भरिजी वियो हो ऐं ॻरो थी पियो हुयो। हिन खे गुनाहनि जो टोकन ॾेई पादरी थेले में पैसा विझी वज़नी थेलो खणी वञणु लॻो। ओचितो हिन जे दिलि में ख़्यालु आयो। उन पादरीअ खे आवाज़ ॾेई रोकियो ऐं चयईं, फादर, छा ईअं मुमकिन आहे त मुस्तक़बिल जे कयल गुनाहनि जी बख़्शिश जो टोकन बि मिली वञे? पादरीअ चयो, हा मुमकिन आहे, पर उन जा वधीक पैसा लॻंदा ऐं को बि डिस्काउंट कोन्हे। हिन पादरीअ जा ॿुधायल पैसा अदा करे मुस्तक़बिल में कंदड़ वॾे गुनाह जो टोकन वरितो। हाणे हू मुतमिन हो त अॻिते कयल गुनाहनि जी बि मूं बख़्शिश कराए छॾी आहे। हिन सोचियो, इहो सही आहे, को बि गुनाह कर पैसा ॾिए बख़्शिश जो टोकन वठि। उहो सोचे चर्च खां ॿाहिरि आयो। चर्च जे गेट वटि लिकी बीठो। थोरी देरि में पादरी बि पैसनि वारो ॻरो थेलो खणंदो सहकंदो ॿाहिरि आयो। हिन हिकु सिर खणी पादरीअ जे मथे में हईं। पादरी किरी पियो। हिन तेसी ताईं पादरीअ जे मथे खे पे कुचलियो जेसी ताईं पादरी तड़पी तड़पी साहु न ॾिनो। पादरीअ जे मौत खां पोइ पादरीअ जो मग़फ़िरत जे टोकननि मां गॾु थियल पैसनि जो थेलो खणी रवानो थियो। हाणे हू मुतमिन हो त पादरीअ जे खून ऐं मग़फ़िरत मां गॾु थियल पैसनि जो गुनाह उन खे न मिलंदो, छो जो हू पादरीअ खां मुस्तक़बिल में करण वारे गुनाह जो टोकन वठी चुको हुयो। कंहिं पुछियुसि, तोखां वॾा धाड़ेल बि के आहिनि छा? हिन जवाबु ॾिनो, मूंखां वॾा धाड़ेल त चर्च में आहिनि, पर उहे माण्हुनि जी नज़रुनि में मुअज़्ज़िज़ आहिनि, छो त दीन जे नाले ते हर मज़हब में धंधो कंदड़ मिलंदा, पर उहे रहज़न न, मुअज़्ज़िज़ आहिनि।